अची वई भागन वारी। छो न चाह छा मासी घर में दाखिल थियण त ॾे। हा हा अच अंदर तोखे ॾिसी मां ठरां। ठरंदीअ त कोन मासी, बाक़ी सड़ंदीअ ज़रूर। सड़े माई मुंहिंजी जुती, भला मां छो सड़ंदसि तोसां? मासी मूंसां एॾो छो वेर विधो अथई? अचण सां खणी मूंखे मथे ते खयो अथई। मासी भला चई त वापसि मोटी वञा, पोइ तुंहिंजो हाँ ठरंदो। मां कान थी तोखे चवां त तूं वापसि वञ। तूं गॾिजाणी करे आई है न, भला पारस खे बि गॾु वठी अची हा। मासी पंहिंजी धीउ जे लाइ हाँ फाटी तो पवई। मुंहिंजो त तुंहिंजे लाइ बि हाँ झुरंदो आहे अमीना, पर तूं ई बेशरम थी पई आई। मासी मुंहिंजो शर्म न कतार, न त ॿुधाई न वरी सत सुरियूं। पहिरीं वरी कहिड़ी रिआयत कंदी आहीं जो हाणे सत सुरियूं ॿुधाईंदी त मूंखे ॾुख थींदो। वॾो वेल आहे मासी तोसां। जेको वणाई सो पई चओ, पर एतिरो ज़रूर सोचजे त मां तुंहिंजी माउ जी भेण आहियां। ससु न सही, पर माउ जे तरफ़ खां त मुंहिंजो रिश्तो तोखे मिठो हुजणु घुरिजे न। घटि में घटि मासी वारी त इज़त ॾे न मीना। मासी तोखे छा कयो अथ माई? वॾो मान ॾेई वेठी आहीं मूंखे। हुकुम त कर, उन जो लाश तुझे कदमन में हूंदो, कदमन में। न जाबर न, किरण जे वार खे बि तव न अचे जाबर, तव न अचे। त पोइ भला को रस्ते जो पत्थर हटाइणो थी छा? हा जाबर, पर कम वॾो चालाकीअ सां करणो आहे। जाबर कच्चो कम त कंदो ई न आहे साबिर साहब। तूं सिर्फ़ नालो ॿुधाए, पोइ सुबुह जी अख़बार जो इंतज़ारु कर। मेन सुर्खीअ ते उन बदनसीब जी तस्वीर ऐं डिटेल हूंदई त शहर जो हिकिड़ो माण्हू दहशतगर्दीअ जे वर चढ़ी वियो। जाबर, इन कम जी तोखे मुंहुं घुरी मिठाई मिलंदी। मतां इहो सोची जाबर त साबिर तोखे हमेशह जीअं वांगार वाहींदो। केतिरो मुल रखियो थी उन जे मौत जो साबिर साहब? जाबर, जेतिरो चवंदे ओतिरो ॾींदुमि, पर हिकु शर्त आहे, कम में कोताही न थिए। पूरा 10 लख डन, पर कमु अहिड़ो कजांइ जाबर जो माण्हू पलीत बि थिए ऐं दाग बि न लॻे। कोन लॻंदो दाग साबिर साहब। अॻ में कॾहिं तो ते दाग लॻो आहे छा जो हाणे डिॼी थो? बसि हुन जो नालो ॿुधाए। नालो अथसि ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।